सिंध में जेके रहनि था बलोच हुजनि सिंधी हुजनि केर बि हुजनि जेके रहनि था सभिनी जो साह ईअं सम्झो सिंध आज़ान मिलनि था। अस्सलाम वालेकुम। हे असांजे भाई साहब भाउ मिलियो आहे, असां निमाज़ ते वञूं पिया। हे भई बि तव्हां ॾिठूं था, हे बि निमाज़ ते था वञनि। निमाज़ लाइ चयो आहे त चयो हेठि था पढ़ूं निमाज़ लाइ चयो आहे त गाॾियूं यादि आयूं, गाॾियूं काढी वञनि था। हेठि बि मस्जिद आहे सिर्फ़ हा तव्हां हीअ बराबरि में हिते पढ़ूं न तव्हां। आज़ान न आयो आहे। आज़ान अचण वारो आहे। हलो हलो था निमाज़ पढ़ूं, निमाज़ जो टाइम थी वियो आहे, वरी तव्हांखे ॾेखारियूं था। अल्हम्दुलिल्लाह असां हाणे वञूं था निमाज़ ते तव्हांजी मस्जिद ॾेखारियूं था। निमाज़ जो नालो खयों हुजे भाई ईअं भॻा। टे ॼणा बचा आहियूं निमाज़ था वञूं। अल्हम्दुलिल्लाह असां मस्जिद जी तरफ़ वञूं था ऐं निमाज़ पढ़ंदासीं। गुज़रूं पिया आज़ाननि जी टाइम थी वई आहे, सोचो त निमाज़ पढ़ूं। निमाज़ पढ़ंदा आहियूं, ईअं न सम्झो निमाज़ न पढ़ंदा आहियूं। निमाज़ अल्हम्दुलिल्लाह 4 वक़्त पढ़ंदा आहियूं, फजर जाग न थींदी आहे। ईअं न सम्झो त वीडियो में ॾेखारणु निमाज़ था पढ़ूं, तव्हांखे ॾेखारियूं था। इहो मैसेज आहे त तव्हां बि निमाज़ पढ़ो। असां हा तव्हां बि निमाज़ पढ़ो। हीअ जेका माशाल्लाह VIP ख़ूबसूरत मस्जिद ऐं व्यूज़ ॾिसो मस्जिद जे ॿाहिरां ऐं व्यूज़ माशाल्लाह एॾो सुकून मिलंदो हिन जाइ निमाज़ पढ़ण। सुकून मिलंदो निमाज़ पढ़ंदा माशाल्लाह। तव्हां बि पढ़ो, निमाज़ पढ़ो। आज़ान मिलनि था। ये वज़ू वारी जगह है। ये वज़ू रखिया नहीं ये बिल पता एॾा ऐं असांजो प्यारो दोस्त हसन हमीद भाउ जेको वज़ू थो करे। अल्हम्दुलिल्लाह जीअं त नमाज़ अदा कईसीं बाजमात सां ऐं जेको आहे हमीद पहुते आहे अञा। हमीद बि अची वियो साम्हूं, चप्पल थो पाए। बाक़ी हसन पहुते आहे, वरी अचे त उहो बि ॾेखारियूं था। हे ॾिसो माशाल्लाह पुल बेराज जा राति जे टाइम व्यूज़ ज़बरदस्त नज़ारो आहे माशाल्लाह। VIP थधी हवा थी हले, सुकून लॻो पियो आहे हिते। VIP मज़ो थो अचे। छा आहे पाणी बचियो आहे, पाणी ओ न तिल पावन बि लॻंदो हुयो सिंधू दरिया जो। पाणी फुल हूंदो हुयो, तव्हांजो पाणी बि ॾिसो केतिरो बचियो आहे। पंजाब जेको आहे हिन वक़्तु ज़ालिम लॻो पियो आहे सफ़ा। असां पाणी थो असांजो खसे असांखां बचो छा आहे पाणी अचो ॾेखारिजो अचो। हे ॾिसो कोई हेसी ताईं पाणी हूंदो हुयो। हे अॼु जेको आहे इहो केनालनि वारो सिलसिलो जॾहिं खां शुरू थियो आहे त पाणीअ जो ॾुकर थी वियो आहे। ऐं जेको आहे हिते हेसी ताईं पाणी हूंदो हुयो, असां पंहिंजी अखियुनि सां ॾिठोसीं। अॼु पाणी न आहे सफ़ा। जो पाव नज़र अचे थो नी वॾो, इहो पाए जेतिरो पाणी फुल में लॻंदो हुयो, पील पावन जेतिरो पाणी हूंदो हुयो फुल, ऐं अॼु सफ़ा पाणी कोन्हे। मेन हुयो असांखे निशान ॾेखारिणो, जेको निशान निशान ॾिसो हे एतिरो पाणी आयल हुयो ख़बर थी। हिन निशान जेतिरो पाणी हुयो पील पावर ॾिसो था। हे ॾिसो हेसी ताईं पाणी हुयो। ऊंदहि थी वई आहे, हिन खां ज़ाहिर नथा थियनि। बहरहाल मिटीअ जो निशान ॾिसो एतिरो पाणी हुयो। हाणे पाणी छा बचियो आहे अॻिते ॾिसो। इंशाल्लाह हे जेको वकील भाइरनि जेको आहे 5 ॾींहंनि खां धरणो हयो आहे, इंशाल्लाह हे सिंधी क़ौम खे ख़ुशख़बरी ॾींदा, मायूस न कंदा। इंशाल्लाह सॼी सिंधी क़ौम पंहिंजो हक़ु वठी पोइ चुप कंदी। इंशाल्लाह इंशाल्लाह ईअं ई थींदो जीअं ॻाल्हायो, सफ़ा सही चयो थी। हे जेको आहे सिर्फ़ु ॾिसण जो पाणी आहे, पर असल में हे सिंधी क़ौम जो साह आहे। हे सिंधू दरिया जेको बि आहे असां सिंधी क़ौम जो साह आहे। सिंधी न बल्कि सभिनी जो जेके सभु सिंध में जेके रहनि था बलोच हुजनि सिंधी हुजनि केर बि हुजनि जेके रहनि था सभिनी जो साह आहे ईअं सम्झो सिंधियुनि जो न। हे जेके बि असां सिंध वासी आहियूं सभिनि जो साह आहे हिन सिंधू दरिया में। सिर्फ़ु पाणीअ खां थोरो परतां वेंदी न त रेगिस्तान थो मिलंदो। हे जेको आहे हिन खां थोरो अॻिते हलंदासीं सिर्फ़ु रेगिस्तान आहे। पहिरियां हिन खां अॻिते बि पाणी पाणी हुयो। हाणे तव्हांखे हितां मां कुझु ॾेखारींदो। हे उहे धड़ा वारीअ जा धड़ा ॾिसो। हलो अचो त हलूं हाणे मथे। असां हाणे मथे था वञूं, नमाज़ बि पढ़ीसीं ऐं तव्हांखे असां पंहिंजो साह खां वधीक जेका शइ असां सिंधियुनि खे ऐं जेके सिंध वासी आहिनि उन्हनि खे जेका शइ साह खां वधीक प्यारी आहे सिंधू दरिया, उहो बि तव्हांखे ॾेखारियोसीं। असांजे पाड़े में आहे सिंधू दरिया, असांजे ख़ुशनसीब आहियूं। असां ख़ुशनसीब आहियूं जे असांजे घरनि जे बराबरि में ई हीअ पुल बेराज आहे। असांजी ॾाढी ख़ुशनसीबी आहे। पहिरियां हिकु त असां सिंधी आहियूं, असांजो फ़र्ज़ु आहे असां पंहिंजा हक़ वठूं। हिन जो गुज़र सफ़र जेको बि आहे ग़रीब मछी मारींदा आहिनि उन मां बि थींदो आहे। के जेको आहे ॿेड़ियूं हलाईंदा आहिनि पंहिंजो पेट पालींदा आहिनि उहे ग़रीब बि आहिनि। इंशाल्लाह पहिरियों त जेको आहे केनाल न निकिरंदा, अगरि निकिता बि
त न सिंध में सब्ज़ी थींदी, न कणक थींदी, न सारियूं थींदियूं, न ई जेको आहे ग़रीब जेके मछी मारंदा आहिनि उन्हनि जी मछी मरंदी, न जेके ॿेड़ियूं हलाए पंहिंजे बचनि जो पेट पालंदा आहिनि उहे ॿेड़ियूं हलाए सघंदा। छा कंदा सिंधी क़ौम जॾहिं पाणी न हूंदो त माण्हू बचंदा छा? सब्जियूं केरु हलाईंदो, मच्छियूं केरु हलाईंदो, मच्छियूं केरु पकड़ींदो? कुझु बि न हूंदो। जॾहिं पाणी न हूंदो त माण्हू बचंदा? नमाज़ पढ़ी अब्दुल फता सुकून आयो, मज़ो आयो ई न? माशाल्लाह विया बि सुकून आयो, सफ़ा ईअं अलाह सां ईअं सुकून जेको आहे इबादत में रखियो आहे। तंहिंजे करे सभिनि खे मैसेज ॾियूं था त अलाह जी इबादत कयो, नमाज़ पढ़ो, क़ुर पढ़ो, पंहिंजी ख़्वाहिशुनि खे मथे न रखो, पहिरियों अलाह जो ज़िक्र कयो, पहिरियों दीन पोइ दुनिया। हाणे असां घर जी तरफ़ था वञूं, नमाज़ बि पढ़ीसीं, घुमियासीं फिरिया, थोरो थधी हवा जो मज़ो वरितोसीं। मां हाणे स्प्रे थो वठां, पोइ हिते पुल ते लिखंदुमि नो मोर किनाल इंडस रिवर। पोइ इहा जॻह में ख़्वाहिश आहे पोइ हिते लिखंदासीं। हिते वॾनि अखरनि में लिखूं था, जेको ईंदो ॾिसंदो सम्झी वेंदो छा मसइलो आहे। हा मीद इंग्लिश कंहिंखे सम्झ में ईंदी? हिते लिखंदासीं सिंध ते धाड़ो ना नामंज़ूर। मंज़ूर। हाणे जो जेको व्लॉग हुयो असां हिते एड था कयूं, वरी इंशाल्लाह नेक्स्ट व्लॉग में मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़, अली अली।